द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। सिंधी अखर खजानो 166। अॼु जा सिंधी अखर आहिनि जिस्मानी, शरीरी या बदनी, देह, शरीर, जिस्म या बदन, कूड़ो, जुड़तो या ठॻीअ जो, उॿारणु, कढ़णु या टहिकणु, दिलेर, बहादुर, हिमथी या बेबाक। साॻिए अर्थ वारा अंग्रेजी ऐं हिंदी अखर हाणोके समय में जिस्मानी सहूलियतुनि खे सुख लेखियो वञे थो। सभिनी जानवरनि जे शरीर जी बनावट हिक जहिड़ी न आहे। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। कूड़ो शख़्स सवलाईअ सां ठॻीअ जो जार फैलाए सघे थो। पूरी तरह सां कढ़णु मतिलबु टहिकण खां अॻु चांहि ठहंदी न आहे। दिलेर या हिमथी शख़्स बेबाक नमूने ॻाल्हाइनि था। सिंधियत सुहिणी रहे।